नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु एक नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन मूंखे पसंदि ईंदी सो ही आहे त अॼुकल्ह जेकॾहिं ॾिठो वञे त गार गंद तमामु आम थी चुकी आहे ऐं हीअ गंदी आदत एतिरी आम थी चुकी आहे जो मर्द औरत नंढो वॾो हर हिकु इन गंदी आदत में मुब्तला नज़र ईंदो आहे। शरीयत में गार गंद करण जी सख़्ती सां मना आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे अहिड़े अमलनि खां महफ़ूज़ फ़रमाए। हदीस पाक आहे त कंहिं मुसलमान सां गार गंद करणु फ़ासिक जो कमु आहे ऐं अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त कबीरा गुनाहनि मां हिकु पंहिंजे वालिदैन खे गार ॾियणु आहे। सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, छा को शख़्स पंहिंजे वालिदैन खे गार ॾेई सघे थो? अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, हीउ ॿिए जे वालिद खे गार ॾींदो हू, हिन जे वालिद खे गार ॾींदो, ऐं हीउ ॿिए जी माउ खे गार ॾींदो हू, हिन जी माउ खे गार ॾींदो, त अहिड़े तरीक़े सां हू पंहिंजे वालिदैन सां गार गंद करे थो ऐं उन्हनि खे गारियूं ॾिए थो। हीउ तमामु गुनाह आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे अहिड़नि अमलनि खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं बचाए। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।